सब्सक्राइब कयो मुझे चैनल खे घंटी जे निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। दोस्तों कंहिं डिवाइस में उन जो मेन पार्ट जेको आहे उहो आहे प्रोसेसर। जेकॾहिं प्रोसेसर स्लो या फास्ट आहे तो मोबाइल सुठो या ख़राबु आहे। दोस्तों मार्केट में केतिरा ई प्रोसेसर अची विया आहिनि जंहिंमें कोलकम स्नैपड्रैगन अची वियो आहे, मीडियाटेक आहे, एक्ज़िनोस आहे, केरिन आहे। को बि प्रोसेसर तव्हां वठो था पर कहिड़ो फास्ट आहे कहिड़ो स्लो आहे हिन जी असांखे का बि ख़बर कोन्हे। असां जॾहिं बि का मोबाइल वठणु वञूं था या पंहिंजी मोबाइल यूज़ कयूं पिया या छो स्लो आहे हिन जो प्रोसेसर कहिड़ो आहे हिन जी असांखे का बि ख़बर कोन्हे। जेकॾहिं तव्हां ॼाणणु चाहियो था त तव्हां कॾहिं बि मोबाइल वठणु वञो ऐं तव्हां प्रोसेसर ॾिसी सम्झी वेंदो त कहिड़ो प्रोसेसर असांखे खपे ऐं कहिड़ो प्रोसेसर परफॉर्मेंस सुठी ॾींदो। हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसिजो, तव्हांखे ज़रूरु कम में ईंदी। अस्सलामु अलैकुम, मां आहियां महबूब उमर जो अचो त शुरूआत कयूं। दोस्तों जॾहिं बि असांखे मार्केट में दुकान ते चढ़ंदा आहियूं ऐं उतां मोबाइल वठंदा आहियूं त असांखे तरह तरह जा नाला ॿुधाईंदा आहे दुकानदार त हिन में फलाणो प्रोसेसर लॻियल आहे, डुअल कोर, ऑक्टा कोर, कोड कोर ऐं ॿिया भला कहिड़ा कहिड़ा कोर्स हुन में ॿुधाईंदो आहे। उनखां अलावा ॿुधाईंदो आहे त हिन में 14 नैनोमीटर, 42 नैनोमीटर, 45 नैनोमीटर, 62 नैनोमीटर, 16 नैनोमीटर। बाबा हिन जो आर्किटेक्चर ॾिस न, हिन जो आर्किटेक्चर कोर्टेक्स A50 आहे, कोर्टेक्स A53 आहे वग़ैरह वग़ैरह। हिन जो आर्किटेक्चर आहे यार, आर्किटेक्चर असीं सम्झी कोन था सघूं यार। हिन में 2.2 गीगाहर्ट्ज़ जी फ्रीक्वेंसी आहे, 2.2 गीगाहर्ट्ज़, 2.5 गीगाहर्ट्ज़, 2.2 गीगाहर्ट्ज़। इहो आहे छा? असांखे अॼु ॾींहं ताईं सम्झ में ई कोन आयो आहे त हिकिड़े प्रोसेसर में इहे सभु शयूं कमु कीअं कंदियूं आहिनि। जेकॾहिं तव्हां ॼाणणु चाहियो था त असां हिकिड़ो नंढिड़ो मिसाल वठंदासीं। हिकिड़ो अजीब लॻंदो तव्हांखे ज़रूरु, पर तव्हां सम्झी वेंदो उन खां पोइ त आख़िर में इहे सभु शयूं हूंदियूं कीअं आहिनि। मिसाल तौरु असां हिकिड़ा मिल था ठाहियूं, सही आहे, असां हिकिड़ी अटे जी मिल था ठाहियूं। उनजे लाइ असांखे पहिरीं असां हिकिड़ी अटे जी मिल तयारु करे रहिया आहियूं। उनजे लाइ असांखे सभ खां पहिरीं प्लाट खपंदो, प्लाट एतिरो जंहिं ते असां उहा मिल ठाहे सघूं। पर हाणे प्लाट असांखे मिलियो आहे तमामु हिकिड़ी नॉर्मल मिल जो। जेकॾहिं उनखे असां वॾी ठाहिणु चाहियूं तॾहिं बि उन मां ठाहे सघूं था, जेकॾहिं नंढी ठाहिणु चाहियूं तॾहिं बि असां ठाहे सघूं था। पर उनजे लाइ असांखे हिकिड़ो अहिड़ो नक्शो तयारु करिणो आहे जंहिंसां उन ई प्लाट ते असां हिकिड़ी सुठी मिल ठाहे सघूं जेका सुठी परफॉर्मेंस ॾिए, सुठी रिज़ल्ट ॾिए। त उनजे लाइ असां वेंदासीं कंहिं वटि, असां वेंदासीं कंहिं अहिड़े इंजीनियर वटि जेको मशहूरु हुजे त उहो ठाहींदो आहे हिननि मिलनि जी जेको सो नक्शो ठाहींदो आहे, ढांचो ठाहींदो आहे। त असां वेंदासीं आर्म वटि, ARM। इहा उहा कंपनी आहे जेका सभिनी मोबाइल प्रोसेसर्स जे लाइ ढांचो तयारु कंदी आहे, आर्किटेक्चर तयारु कंदी आहे। पोइ उहे आर्किटेक्चर कहिड़ा आहिनि, उन्हनि जूं मुख़्तलिफ़ डिज़ाइनूं आहिनि। आर्किटेक्चर कोर्टेक्स A50 आहे, कोर्टेक्स A53 आहे वग़ैरह वग़ैरह। आर्किटेक्चर आर्म ठाहींदी आहे। ऐं हाणे उते नक्शो ठही वियो ऐं उन्हनि में असांखे मुख़्तलिफ़ सेलर लॻाया ॾिना। मतिलबु हिकिड़े मिल में 4 चकियूं आहिनि, 4 या 5 चकियूं आहिनि, 6 चकियूं आहिनि, 8 चकियूं आहिनि, 2 चकियूं आहिनि। जेकॾहिं 2 चकियूं आहिनि त उहा आहे डुअल कोर। जेकॾहिं उन में 4 चकियूं आहिनि त उहा आहे ऑक्टा कोर। जेकॾहिं उन में 8 चकियूं आहिनि त उहा क्वाड कोर। जेकॾहिं उन में 2 चकियूं लॻियल आहिनि हिकिड़ी मिल में त उहा आहे डेका कोर। सही आहे, तव्हां सम्झी विया हूंदा त हाणे जेतिरियूं ज़्यादा चकियूं हूंदियूं ओतिरो ई ज़्यादा, जेतिरा ज़्यादा कोर्स हूंदा ओतिरा ज़्यादा हिकिड़े ई टाइम में सभु कम थी सघंदा। मिसाल तौरु जेके मोबाइल हींअर यूज़ करे रहिया आहियां इन में जेकॾहिं 2 कैमरा लॻियल आहिनि, डुअल कोर आहे, सिंपल आहे। पर जेकॾहिं इन ई साॻी मोबाइल में 4 कैमरा हुजनि ऐं 4 ई मुंहिंजो वीडियो रिकॉर्ड करे रही हुजनि त आउं हुनखे चवंदुसि ऑक्टा कोर। जेकॾहिं हिन में साॻी में 8 कैमरा हुजनि, क्वाड कोर। जेकॾहिं इन ई साॻी मोबाइल में 10 कैमरा हुजनि, डेका कोर आहे मोबाइल। इहो मोबाइल खे असां प्रोसेसर सम्झूं था। मिसाल तौरु हिकिड़ो मोबाइल इहो प्रोसेसर आहे। हाणे डेका कोर, ऑक्टा कोर त तव्हां सम्झी विया हूंदा। हाणे असां अचूं था उन मिल जे अंदरि, फटा लॻायासीं ऐं उते जेके मज़दूर कमु कनि था हिकिड़े चकी खां ॿी चकी ताईं उन्हनि जो जेको फ़ासिलो आहे उहो केतिरो रखियो वञे। हिकिड़ी चकी खां ॿी चकी ताईं फ़ासिलो जेको आहे इन फ़ासिले खे चइबो आहे नैनोमीटर। मिसाल तौरु जेको असांजो प्रोसेसर आहे उन में हिकिड़े मुख़्तलिफ़ जायुनि ते नंढड़ा 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 सफ़ा नंढड़ा एतिरो जो सफ़ा नंढड़ा ट्रांज़िस्टर लॻियल हूंदा आहिनि। ऐं उन्हनि में जेका फ्रीक्वेंसी ईंदी वेंदी आहे
उन्हनि में जेको फ़ासिलो हूंदो आहे उनखे ॻणियो वेंदो आहे नैनोमीटर जी मदद सां। त हीअ 10 नैनोमीटर मतिलबु लेटेस्ट जेको हींअर हले पियो 10 नैनोमीटर्स। 10 नैनोमीटर्स मतिलबु सभिनी खां फास्ट आहे, सफ़ा थोरो पंधु आहे, हिकिड़े खां ॿिए खां सफ़ा थोरो पंधु आहे। इनखे चयो वेंदो आहे 10 नैनोमीटर। उन खां अॻियां आयो आहे 14 नैनोमीटर, 18 नैनोमीटर, 22, 28 नैनोमीटर। इहे सभु टेक्नोलॉजीज़ असां यूज़ करे चुका आहियूं। इन्हनि में ज़्यादा फ़ासिलो हूंदो आहे, ज़्यादा फ़ासिलो हूंदो चकियुनि में त हिकिड़ी चकी तां ॿी चकी ताईं जेको मज़दूर ईंदो वेंदो त उनखे काफ़ी टाइम लॻंदो। पर जेकॾहिं थोरो फ़ासिलो हूंदो त हिकिड़ी खां ॿी ते वेंदो, जल्दी जल्दी ईंदो वेंदो। पर अञा बि हिकिड़ो तंहिंमें मसइलो अचे थो। मसइलो कहिड़ो आहे त छा हुन चकीअ में रस्तो आहे अचणु वञण जो? जेकॾहिं रस्तो साफ़ु आहे, अची वञी सघे थो त तमामु ज़्यादा उहो अची वञी सघे थो, पोइ ईअं सम्झो त 2.5 गीगाहर्ट्ज़ जी तव्हांखे फ्रीक्वेंसी मिलंदी, स्पीड मिलंदी। पर जेकॾहिं उहो नथो अची सघे त 2 गीगाहर्ट्ज़ जी स्पीड मिलंदी अचणु वञण जी। हाणे तव्हां सम्झी सघो था त हर शइ मुकमल बैलेंस में हुजे। जेकॾहिं मूं मिल त खणी वॾी ठाहे छॾी आहे, चकियूं बि ज़्यादा लॻियल आहिनि, मज़दूर थोरा आहिनि, तॾहिं बि मिल कंहिं कम जी कोन्हे। मूं वटि डुअल कोर ऑक्टा कोर प्रोसेसर आहे, नैनोमीटर वॾा आहिनि, कंहिं कम जो कोन्हे। पर मूं वटि डुअल कोर प्रोसेसर आहे, हुन में नैनोमीटर घटि आहिनि, कम जो आहे। सम्झी वियो न? पर नैनोमीटर सां गॾु सिर्फ़ु नैनोमीटर कोन ॾिठा वेंदा आहिनि, गीगाहर्ट्ज़ बि ॾिठा वेंदा आहिनि। जेकॾहिं 2.2 गीगाहर्ट्ज़ आहे त बेस्ट आहे, जेकॾहिं 2.5 गीगाहर्ट्ज़ आहे त जेकॾहिं 2.2 गीगाहर्ट्ज़ आहे त बेस्ट आहे, जेकॾहिं 2 गीगाहर्ट्ज़ आहे त उनखां थोरो घटि आहे। अहिड़े हिसाब सां गीगाहर्ट्ज़ ज़्यादा ॾिठा वेंदा आहिनि। पर 2.2 गीगाहर्ट्ज़ मतिलबु पावर त ज़्यादा कंज़्यूम कंदो, छो जो एॾी वॾी तेज़ रफ़्तार में मज़दूर ईंदा वेंदा त उहो लाज़मी थकी पवंदा जल्दी, ऐं तव्हांखे सुठो रिज़ल्ट शायदि न ॾेई सघनि। पर सॼे हिन पैकेज खे ॾिसिजे, सॼे सिस्टम खे ॾिसिजे त प्रोसेसर उन हिसाब सां तव्हांखे वठिणो आहे त कहिड़ो सही आहे, कहिड़ो सुठो आहे। हाणे अचूं था त प्रोसेसर कमु कहिड़ो कंदो आहे, प्रोसेसर जो कमु कहिड़ो आहे। प्रोसेसर जो कमु इहो आहे त जेको सॉफ्टवेयर ऐं हार्डवेयर जे विच में कमु थींदो आहे, मेन कमु थींदो आहे, जेकी किरत थींदी आहे, उहो प्रोसेसर कंदो आहे। मिसाल तौरु कैमरा जी एप्लीकेशन खोले मूं कैप्चर जे बटन ते क्लिक कयो ऐं फ़ोटो निकितो त कैमरा जी एप्लीकेशन हार्डवेयर ॾे हिकिड़ो पैगाम मोकिलींदी त हिन जो फ़ोटो कढणो आहे। मिसाल तौरु असांजी जेकी कैमरा लॻियल आहे उनजे सेंसर खे उहो हिकिड़ो पैगाम मोकिलींदी त हिन जो फ़ोटो कढणो आहे। सेंसर छा कंदो, उन टाइम ते फ़ोटो कढंदो, पर उन फ़ोटो खे सेव वरी प्रोसेसर कंदो। फ़ोटो कहिड़ी क्वालिटी अचे थी, प्रोसेसर जे ज़मे आहे, ऐं फ़ोटो घणी देरि में निकिरे थो, प्रोसेसर जे ज़मे आहे। इहो सभु कुझु प्रोसेसर कंदो आहे, छो जो प्रोसेसर ई इन सभिनी शयुनि खे हलाईंदो आहे। तव्हांजी मोबाइल में जेको कुझु थी रहियो आहे उहो सभु कुझु प्रोसेसर जी मदद सां थी रहियो आहे। प्रोसेसर न हुजे को बि इलेक्ट्रॉनिक्स डिवाइस, सिर्फ़ु मोबाइल न, हिननि में तव्हांजा अलाए केतिरियूं शयूं जिन में तव्हांखे प्रोसेसर मिलंदो। सम्झी वियो? त हीअ हेॾी वॾी वीडियो ऐं अहिड़ो अजीबो ग़रीब मिसाल, उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक इन वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। यार घणनि ॾींहंनि खां लाइक कोन पिया कयो, सफ़ा घटि लाइक आहिनि। लाइक कयो ऐं कमेंट में पंहिंजो रायो ज़रूरु ॾिजो। जेकॾहिं रायो न ॾींदो न त यार वीडियो दिलि कोन थी चए ठाहिण ते। तव्हां तमामु घटि व्यूज़ था अचनि, अॼुकल्ह ख़बर न आहे छा। तव्हांखे शायदि ॼाण वारा वीडियोज़ में इंट्रस्ट घटि आहे, ऐं काई मास्टर जी एडिटिंग ऐं कलर वारा वीडियो शायदि ज़्यादा वणनि था। बहरहाल हीअ वीडियो तव्हांखे वणियो आहे त शेयर ज़रूरु कजो पंहिंजे दोस्तनि सां। मां